रिथाबंदी बारे वफाकी वज़ीर हसन इकबाल चयो आहे त टेक्नोलॉजी सबबि दुनिया में तरक्कीअ जी रफ़्तार तेज़ ऐं वॾी तब्दीली अची रहियूं आहिनि। ईंदड़ 5 साल मुल्की मसइलनि जे हल ते फोकस करणो पवंदो। मुल्क जी तरक्कीअ लाइ सियासी इस्तिकाम ऐं पॉलिसियुनि जे तसलसल खे यकीनी बणाइणो पवंदो। पाकिस्तान जी आबादी तेज़ीअ सां वधी रही आहे। आबादी में इज़ाफ़े सां खुराक जी पैदावार में इज़ाफ़ो ज़रूरी आहे। ॿोॾि सबबि इंफ्रास्ट्रक्चर ऐं बीठल फसलनि खे नुक़सान पहुतो आहे। पाकिस्तान हर तरह जे वसीलनि सां मालामाल आहे। बावड़ो वेझो खौफनाक हादसो, 8 मुसाफ़िर अजल जो शिकार, 10 खां मथे ज़ख़्मी। सखर मुल्तान मोटरवे ते पंजाब खां कराची वेंदड़ मुसाफ़िर बस ऐं ट्रालर विच में ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे में 8 मुसाफ़िर मौके ते फोत थी विया। फोतुनि में 2 औरतूं, 3 ॿार, 3 मर्द शामिल। हादसे बाद ज़ख़्मियुनि खे रहीम यार ख़ान अस्पताल नियो वियो। पीर जो ॻोठ वेझो मुबैना तौर ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थियण मां वधीक हिकु नौजवान फोत। अंग वधी छती वियो। 4 ॼणनि जी हालत गणतीअ जोगी। फोतुनि जा लाश पोस्टमार्टम बिना वारसनि हवाले। दरिया खान वरी वेझो हथियारबंदनि जी कार ऐं मोटरसाइकिल ते फायरिंग, नौजवान क़तल। हथियारबंदनि जी फायरिंग में 3 वरियनि जो गुलाम हुसैन डायरी क़तल थी वियो। इलाइक़े में ॾहका। बेराम वेझो अधड़ोड़ शख्स जो तशद्दुद थियल लाश मक़तूल जी ॻोठ गुल मोहम्मद चचावासी 47 वरनि जे मोहम्मद रमज़ान कोरी तौर सुञाणप। घर में कोहराम। बरसात खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वाहन शाखुनि खे घारा। 1000 एकड़ फसल पाणी हेठि। ॾाॾू वेझो मच्छी मोरी बसां। ॾाॾू कैनाल खे 3 फुट घारो। फसल पाणी हेठि। सामारे में वाटर कोर्स नंबर 12 वटां राजबाग खे घारो। फसल पाणी हेठि। पाणी आबादी तरफ़ वधण लॻो। इसराइली फौज गज़ा जे रिहायशी इलाइक़नि में बमबारी। 5 फ़लस्तीनी शहीद, जिन्हनि में ड्रोन हमले में हमास जा 2 कारकुन बि शहीद। गज़ा में जंगबंदी जी ॻाल्हियुनि जे सिलसिले में अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन तेल अवीव पहुतल। अमरीकी परॾेही वज़ीर इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां मुलाक़ात खां पोइ मिस्र वेंदो। एंटोनी ब्लिंकन जो सऊदी परॾेही वज़ीर शहज़ादे फैसल बिन फरहान सां बि टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि में गज़ा, यमन ऐं सूडान जी सूरतहाल जी ते ख़यालनि जी ॾे वठि। अमरीकी नायब सदर ऐं डेमोक्रेटिक पार्टी जी सदारती उम्मीदवार कमला हैरिस पंहिंजी मुखालिफ़ रिपब्लिकन सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप खे ढिढड़ो करार ॾेई छॾियो। कमला हैरिस जो चवणु आहे त 5 नवंबर ते थियल सदारती चूंड में संदसि मुक़ाबिलो ढिढड़े उम्मीदवार सां आहे, जंहिं जी सियासत जो महवर मुखालिफ़नि खे हेठां ॾेखारणु आहे। लीडर खे परखण जो मयार कंहिंखे घटि न पर उनखे इज़त ॾियणु आहे।